नाज़रीन, वफ़ाक़ी जांच कमेटी सिंध जे हिस्से वारे पाणीअ मां 16,000 क्यूसेक पाणी गायब थियण वारे मामले जी जांच मुकमल कंदे सिंध जे मौक़िफ़ खे दुरुस्त करार ॾेई छॾियो आहे। वफ़ाक़ी जांच कमेटी जांच मुकमल करे रिपोर्ट वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे उमाणे छॾी आहे। ज़रियनि मूजिबि जांच में तोनसा वटां सिंध ॾांहुं घटि पाणी छॾे ग़लति अंग अखर ॾियण जो बि इंकिशाफ थियो आहे। ज़रियनि मूजिबि सिंध जे हिसे जो पाणी गायब थियण बाबति जोड़ियल वफ़ाक़ी जांच कमेटी सिंध जे मौक़िफ़ खे दुरुस्त करार ॾिनो आहे। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त वफ़ाक़ी जांच कमेटी सिंध जे हिसे वारे पाणीअ मां 16,000 क्यूसेक पाणी गायब थियण वारे मामले जी जांच मुकमल कंदे सिंध जे मौक़िफ़ खे दुरुस्त करार ॾेई छॾियो आहे। वफ़ाक़ी जांच कमेटी जांच मुकमल करे रिपोर्ट वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे उमाणे छॾी आहे। ज़रियनि मूजिबि जांच में तोनसा वटां सिंध ॾांहुं घटि पाणी छॾे ग़लति अंग अखर ॾियण जो बि इंकिशाफ थियो आहे।